بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله. أما بعد، هي أسانجو جكو برنامج التأملات القرآنية 143 جكو تأملات آيات में कंदा हूँ ऐं इन जो मक़सदु ऐं छो था कयूं इहो सदाईं दोस्तनि खे तंबीह कंदा हूं त अल्लाह ताला असांखे क़ुरान में सूरत मुहम्मद में चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा तदब्बुर कनि, छो नथा सम्झनि, जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। ईअं सूरत निसा में चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। अल्लाह ताला इन में सूरत निसा में इते बि चए थो त इन क़ुरान खे छो नथा सम्झनि, छो नथा तदब्बुर कनि, ऐं हीअ जे अल्लाह खां ग़ैर ॿिए कंहिंखां अचे हा त उन में वॾो इख़्तिलाफ़ हुजे हा। ईअं सूरत अल-मुमिनून में बि चए थो अल्लाह ताला अफ़ला यतदब्बरून अलक़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अल-अव्वलीन। चए थो अल्लाह ताला हिन क़ुरान खे छो नथा तदब्बुर कनि, जा हिननि वटि का शइ नई आई आहे, छा हिननि जे पहिरनि खे अहिड़ा मुंहिंजे तरफ़ां कलाम न आयो। इन ईअं बि चए थो वरी ॿियूं सूरत साद में बि अल्लाह ताला चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकुन लियदब्बरू आयातिही वलियतज़क्करू उलुल अलबाब। ईअं घणनि जॻहियुनि ते अल्लाह ताला असांखे चए थो क़ुरान जो तदब्बुर कयो, क़ुरान खे सम्झो, क़ुरान जा ख़ज़ाना खोलियो, क़ुरान ते हलो ऐं क़ुरान खे सम्झो। तंहिंजे करे असीं इहो बरनामो कयूं था। हीअ असांजो 143 आहे ऐं अॼु जेके असां वटि आयत आहे इहा आहे सूरत अल-बक़रा जी आयत 183 में, जंहिंमें अल्लाह ताला चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ये आयत अल्लाह ताला असांखे चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू। ही अजीब देखो न, अल्लाह मालिक असांजो ख़ालिक आहे, पर ॾिसो न हिन आयत ते असीं छो था हिते बीहूं। छो जो अल्लाह ताला असांखे हिकिड़ो अदब थो सेखारे, असांखे हिकिड़ो एतिराम थो सेखारे अॻे जंहिंसां ॻाल्हाइणु। ऐं अल्लाह मालिक आहे, उनजी मर्ज़ी छा असांखे चए, छा असांखे हुकुम करे। पर ॾिसो वरी बि असां सां हिते क़ुरान में असांखे हिकिड़ो तदर्रुज थो करे, यानी हिकिड़ो असांखे हुकुम असांजे मथां फ़र्ज़ थी शइ करे। पर अल्लाह साईं ॾिसो वरी बि असां सां कीअं थो ॻाल्हाए, या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो कुतिबा अलैकुम, तव्हां ते हिकिड़ी शइ लिखिजी वई आहे, अलैकुम तव्हां ते, असियाम कमा कुतिब, यानी रुगो सिर्फ़ु तव्हां ते इहा शइ मां कान लिखी, तव्हां खां अॻमी जेके उम्मतूं हुयूं, कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जेके तव्हां खां उम्मतूं पहिरियां हुयूं उन्हनि ते बि मूं इहा शइ लिखी छॾी हुई ऐं उन्हनि ते बि इहा शइ मूं फ़र्ज़ु करे छॾी। यानी तव्हां ही सिर्फ़ु ईअं न सम्झो त थी असांजे लाइ को अज़ाब आहे, असांजे लाइ को रोज़ो ॾुखी शइ आहे, जा ही असां ते सिर्फ़ु कई अथसि अल्लाह ताला, ईअं न। तंहिंजे करे अल्लाह ताला असांखे पहिरियों इहे लफ़्ज़ल मुनादात कहिड़ो आहे, चए थो या अय्युहल्लज़ीना, ओ ईमान वारो। इन में उलमा चवनि था त ग़ैर ईमान वारा रोज़ा कोन रखंदा। ॾिसो न, असांखे उन्हनि खे कढी छॾी इन सिफ़त मां, छो जो ईमान वारा इहे रोज़ा रखंदा न। या अय्युहल्लज़ीना आमनू, हू अल्लाह ताला चए थो त उहो ईमान वारा इहे रोज़ो रखंदा। निदाउन लिलमुमिनीन बिल्लाह, जेके अल्लाह रसूल खे मञनि था उहे रोज़ा रखंदा। तंहिंजे करे इहो सॾु उन्हनि खे या ईमान वारो। अॼुकल्ह जेको तव्हां ॾिसो था माण्हू ॾिसंदे मुस्लमान आहिनि, निमाज़ बि शायदि पढ़ंदा हूंदा पर रोज़ो कान था रखनि। इन मां निकिरी आहे, छो जो अल्लाह चए थो आमनू, जेके ईमान वारा आहिनि, जंहिं ईमान आंदो अल्लाह रसूल ते, उन्हनि ते ही फ़र्ज़ु थी वियो आहे रोज़ो। ही फ़र्ज़ु क़ुरान में अल्लाह फ़र्ज़ु करे छॾियो अथसि रोज़ो कंहिं ते, ईमान वारनि। बाक़ी जेके चवंदा यार गर्मी आहे, यार मज़दूरी था कयूं, थकिजी था पऊं, उन्हनि जे दिलि में ईमान न आहे। सभु को दावा करे थो त मां मुस्लमान आहियां, मां मोमिन आहियां, पर जेॾीमहिल मैदान ते लहनि था त पोइ टरी था वञनि। सभु को चए थो मां मुस्लमान आहियां, मां बि मोमिन आहियां ऐं मां बि जन्नत चाहियां थो, पर जेॾीमहिल निमाज़ जे टाइम ॾाढी गहरी लॻंदी, रोज़ो ॾाढो ॾुखियो लॻंदो, न रखे सघंदो। छो जे अल्लाह ते, अल्लाह रसूल ते ईमान हुजे सां त इहे हरकत न करे हा। छो जो अल्लाह ताला हिते वाज़े करे छॾियो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो। ईमान वारो केरु, छा ते ईमान? ईमान अल्लाह ते,
रसूल ते अलाह जे तरफ़ां ई असां ते फ़र्ज़ु आयो आहे, फ़र्ज़ु करिणो आहे। असीं हुन ज़बाना आहियूं जीअं हुन असांखे अलाह खे न ख़बर हुजे त हीअ शइ मुंहिंजा बाना नथा करे सघनि, छा असां ते फ़र्ज़ु करे हा? न कोन करे हा, पर हीअ अलाह खे ख़बर आहे त मुंहिंजा बाना करे सघनि था। ठीकु आहे, इहो असां ते अलाह खे चए थो या इहो लदीन आमनू कुतिबा अलैकुम सियाम, तव्हां ते त फ़र्ज़ु थी वियो आहे क़ुर, पर सिर्फ़ु मुंहिंजो माना तव्हां ते कोन्हो, तव्हां खां अॻु बि जेके उम्मतूं हुयूं, बनी इसराईल जूं उम्मतूं, हर नबी दाऊद अलैहिस्सलाम जूं उम्मतूं, मूसा अलैहिस्सलाम जूं उम्मतूं, ईसा अलैहिस्सलाम जूं उम्मतूं, जेके बि हुयूं उन्हनि ते बि मूं फ़र्ज़ु इहो कयो हो, सिर्फ़ु तव्हां ते न आहे। ईअं न सम्झो त रुॻो असां ते इहा तकलीफ़ आहे या असां ते रुकुन, छो के त अरकान अल इस्लाम, छो जो इस्लाम जी जीअं ख़बर अथव 5 रुकुन आहिनि ऐं 5 मां हिकिड़ो आख़िरी इहो रोज़े जो रुकुन आहे। पहिरियां कलमो, पोइ वरी निमाज़, पोइ हज, पोइ आहे ज़कात, निमाज़ खां पोइ ज़कात आहे, ज़कात खां पोइ वरी हज, पोइ रोज़ो। ऐं हज बि इंसान जे इस्तिताअत आहे त करे सघे थो, ऐं रोज़ो बि जंहिंखे इस्तिताअत आहे त रखे, जे बीमार आहे त उनखे अलाह साईं इजाज़त ॾिए थो, पर जा मुसाफ़िर आहे त बि इजाज़त ॾिए थो, छो जो अॻु में माण्हू मुसाफ़िर जेके हूंदा हुआ वॾियूं तकलीफ़ुनि में हूंदा हुआ, छो जो उठनि ते ॾाचिनि ते या पंधु कंदा हुआ। पर अॼुकल्ह मुसाफ़िर बि ॾिसो एसियुनि में गाॾियुनि में था वञनि, एसियुनि जहाज़नि में था चढ़नि ऐं हुननि खे तकलीफ़ कान्हे, पर हीअ इजाज़त आहे, अलाह जी तरफ़ां इजाज़त आहे। अगरि रोज़ो नथो रखे सफ़र में त न रखे, भली उनखे इजाज़त आहे। इहो हिते असांजो मक़सदु इहो तौज़ीह करिणो आहे त अलाह साईं ॾिसो शुरू छा में कयो आहे, हीउ महीनो हाणे भलारो अचण वारो आहे त 10-15 ॾींहं, सो ॾिसो न अलाह साईं तदर्रुज कयो असांखे, पहिरियां सॾु कई सुठनि लफ़्ज़नि सां, प्यारनि लफ़्ज़नि सां, कुर्ब सां सॾु कई, या इहो लदीन ओ ईमान वारो कुतिबा अलैकुम सियाम, तव्हां ते फ़र्ज़ु थी वियो आहे रोज़ो। ईअं चई सघे हा उहो मुस्लमानो सभई रोज़ा रखो, बसि ॻाल्हि ख़तमु, हू ख़ालिक मालिक आहे, असां बना आहियूं, छा असां को एतिराज़ त कोन करे सघंदासीं। पर ॾिसो न अलाह साईं ईमान वारो सां लफ़्ज़ सॾु कया, छाजे करे त इन में असांखे यकीन थिए, इन आयत जा जेके मौजज़ा इहे आहिनि त इंसान सोचे त ही जेके ग़ैर ईमान वारा उहे निकिरी विया, जेके अॼुकल्ह ॾिसो था त 70-80% माण्हू जेके असांजे मुल्कनि में रोज़ा कोन था रखनि, उन्हनि खे चवंदा यार मज़ूरी था कयूं, छा कयूं, चई इहो को हुन ते इहो यानी हिकु सोचे कोन्हे त हीउ फ़र्ज़ु आहे अलाह जे तरफ़ां, जे छॾींदुसि त अलाह साईं नाराज़ थींदो, मूंखे रोज़ी केरु थो ॾिए, अलाह त ॾिए थो, मूंखे हीअ सिहत कंहिं ॾिनी आहे जो कम ते थो वञा, अलाह त ॾिनी आहे, मूंखे घरु कंहिं ॾिनो आहे, अलाह ॾिनो आहे, औलाद कंहिं ॾिनो आहे, मूंखे घर वारी कंहिं ॾिनो आहे, हीअ मूंखे जेको साहु खणा थो केरु, अलाह त ॾिनो आहे, उन साह जे साहु बंदि थी सघे थो। ॾिसो था केतिरो माण्हू इस्पतालुनि में इन मिशननि ते पिया आहिनि, उन्हनि ते था साहु खणनि, छा तुंहिंजो बंदि कोन करे सघंदो, अलाह साईं साहु करे सघे थो, पर अलाह साईं तोखे इहा बि ॾिनी आहे नेमत, ऐं ॾिसी थो त तोखे इहो बि ताक़त ॾिनी अथसि, उथी थो वञी थो कमुकारु करीसि, तूं जॾा कोन थो ॾिसी दुनिया में केतिरा अखियुनि खां जॾा वेठा आहिनि, तूं बि थी सघी हा, के लंगड़ा कोन ठाहे जेके मंडा अंधा आहिनि, उहे बि अलाह जा मख़लूक आहिनि, उहे बि ॾिसो उन्हनि अलाह खां इहा नेमत खसे छॾी, छा तोखां बि कोन थो खसे सघे। इहे सभु नेमतूं अलाह थो ॾिए, वरी अलाह जे नेमत सां असां अलाह जा नफ़रमान था थियूं। अलाह साईं तोखे झलियो आहे त रोज़ यानी खा पी न रमज़ान जे महीने में, पर असीं खाईंदासीं पीअंदासीं ऐं अलाह खे चवंदासीं असांखे रोज़ी बि ॾे, अलाह खां घुरो बि था ऐं अलाह जो चवण बि कोन था कयूं। त ॾिसो न असां ते अलाह ताला छो पंहिंजे नालनि मां रहमान अर्रहीम अल हन्नान अल मन्नान, छो इहे अलाह जा नाला इहा इन जेके आहिनि त अलाह रहम वारो आहे, जीअं न त जिन असां ते रहम न करे हा त चयां त तव्हां मुंहिंजो चवण ई कोन था कयो, बसि तव्हांजी रोज़ी बंदि, तव्हांजी सिहत ख़तमु, तव्हांजो अहल औलाद तबाह, छा करे सघंदासीं। ऐं इन जे आयत में पछाड़ी में अलाह साईं चए थो लअल्लकुम तत्तक़ून, इन जो मक़सदु छा आहे त तव्हां हिन रोज़े सां तव्हां मुतक़ी थींदव, तव्हां हिन रोज़े सां मुंहिंजे चवण ते हलंदव त हीउ हिकिड़ो तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। इन में उहो फ़ाइदो कंहिं शइ जी ख़बर पए, कंहिंजे नशे ख़बर पए। उलमा चवनि था त जेको रोज़ो रखंदो त उन जी जान थोरी पोइते थींदी, कमज़ोर थींदी, त शहवत शैतान जी जेको खून में हले चले थो उहा घटि थी वेंदी त इंसानु अलाह ॾे मोटंदो। इंसानु जिन पंहिंजे फुल ताक़त शहवत
ऐं अनफुआन शबाब जो हूंदो त उन ओॾीमहिल हू शैतान हुनखे कंट्रोल में करे वेंदो। पर जीअं इंसान ॾिसो था त पोड़ा थियनि था, कमज़ोर थियनि था, बीमार थियनि था, त उहे छा था सिधो ॾिसो मस्जिद जो दर था वसाइनि, अलाह था कनि, मुसलो विछाए निमाज़ पढ़ंदा, दौर कंदा, क़ुर पढ़ंदा। छो जो हाणे हू कमज़ोर थियनि त ख़बर आहे अलाह जे हथ में आहियूं, उहो असांखे सिहत ॾेई सघे थो, उहो असांखे ताक़त ॾेई सघे थो, असां सभु अलाह जा आहियूं, अलाह ॾे वेंदासीं। हाणे कमज़ोरी आहे त रोज़ो जेको आहे इंसान खे ॾिसो न, सुबुह जो रखे थो त उनजी जान ठीकु ठाकु ठही आहे, शाम जेॾीमहिल थींदी त ॾिसो कीअं थी थो वञे, जीअं न का शइ ज़ईफ़ थी वेंदी आहे, विसांजी वेंदो आहे, ईअं थो थिए। छो ताक़त हुन जी जान मां ख़तमु थी वञे। ओॾीमहिल ई यादि कंदो त ग़रीब छा आहे, ग़रीब जंहिंखे मानी कान थी मिले त उनजो छा हशर हूंदो, ग़रीब मिसकीन जेके पाड़े में उन्हनि जो ख़्यालु कयां, उन्हनि खे मदद कयां। उनखे यादि ईंदो त मां हर रोज़ु मानी खाई सुम्हंदो आहियां त मुंहिंजी जान में ताक़त आहे, मुंहिंजो औलाद बि मानी थानी खाई थो सुम्हे त उहे ख़ुशि आहिनि। छा ग़रीब जेके पाड़े में आहिनि, जेके मिसकीन आहिनि, जंहिंखे खाधो पीतो नथो मिले, या यतीम आहिनि, या जॾा आहिनि, उन्हनि जो इहा ज़िंदगी न आहे। इहो हुनखे अहसासु थींदो, अलाह ॾे मोटंदो ऐं पोइ ग़रीबनि जो ख़्यालु रखंदो। तंहिंजे करे हीउ रोज़ो जेको आहे असांजे फ़ाइदे जे लाइ, पहिरियां असांजी शहवत खे ख़तमु थो करे, ॿियो त हींअर साइंसदान बि चवनि था त अलाए 20% 25% जेके जान में बीमारियूं थियूं पैदा थियनि इंसान खे, इहे रोज़े सां इहे ख़तमु थी वञनि। छो जो इंसानु हर रोज़ु खाए पीए थो त उहे शयूं जान में रखिजंदियूं थी वञनि। जेसि ताईं इंसानु उहा शइ हद खां वधी थी वञे, पोइ बीमारियूं पैदा थियूं थियनि। ऐं रोज़े में छा थो थिए, इंसान खे जेॾीमहिल ताक़त ख़तमु थी वञे जान मां, त पोइ उहा शइ साॻी जेकी जान में अंदरि चमड़ी जे हेठां जमा थींदी वेंदी, उहो आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदी वेंदी, उन मां कढंदा वेंदा, उहो ख़तमु थींदी वेंदी, त पोइ उहो बीमारियूं सभु ख़तमु थी वेंदियूं। जीअं अॼुकल्ह माण्हू थुल्हा थी विया, हिन चर्बी थी वई आहे, छा थियो आहे, इहे बीमारियूं ख़तमु थियूं थियनि। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त हीउ रमज़ान जो महीनो अचे थो, उनजो हुस्न इस्तक़बाल कयूं। हिते असांखे किसो नंढड़ो अचे थो यादि, हज़रत उमर ॾे लट आया त पंहिंजी सोटी, उन शिफ़ा, उनजो नालो हो शिफ़ा, मदीने में ग़रीब हुई, उन ॾे माण्हू मोकिलियईं त अचु, त उहा आई, जल्दी आई। त जेॾीमहिल हज़रत उमर त वटि पहुती त ॾिठईं त उते ॿी बि हिकिड़ी औरत आई आहे, आतिका बिनत उसैद बिन अबिल आस रज़ियल्लाहु अन्हा, उहा बि अची वई। त जेको चोलो या लटो जेको रखियो वेठो पंहिंजे सोट जे लाइ, उहा सोटी जेकी शिफ़ा जेकी सोटी हज़रत उमर जी, त उहो जुबो आतिका अची वई त हज़रत उमर जल्दी उहो जुबो जेको सुठो हो ऐं नओं हो, उहो खणी हुनखे आतिका खे ॾेई ऐं उनखे रवानो कयईं। त हुन चयुसि शिफ़ा त या उमर, मूंखे घुराई ऐं मां अॻमी मुस्लमान हुअसि हिन खां बि, ऐं हिन खे सुठो लटो ॾिनई ऐं मूंखे हिकिड़ो ॿियो ॾिनई उन खां घटि जानी थोरो, त इहो छो कई आहे अमीरुल मोमिनीन? त चईंसि तूं उन खां अॻमी मुस्लमान थिए, पर हीउ नबी करीम हिन खे ॾाढो वधीक ॾींदो हो, ऐं हीअ जेकी आहे हिन जो नबी करीम वधीक इज़त कंदो हो। तो मां तुंहिंजे लाइ कपिड़ो रखियो, पर जेॾीमहिल हीअ अची वई मूंखे यादि आई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे वधीक वेझो कंदो हो, तंहिंजे करे उहो कपिड़ो मूं उन खे ॾिनो ऐं तुंहिंजे लाइ ॿियो रखियो अथमि। त ॾिसो आदिल उमर केॾो नबी करीम सां मोहबत कंदा हुआ, केॾो एतिराम कंदा हुआ। त जेकी शइ असांजे हबीब खे वणंदी हुई, या जेकी शइ नबी करीम खे पसंदि कंदो हो, हीअ बि उहे शइ पसंदि कंदा हुआ। पंहिंजे शहवात, पंहिंजे लज़त, पंहिंजे मिटरी माइटरी, पंहिंजे खून खे पोइ ॾिसंदा हुआ। पहिरियां जेको नबी करीम खे शइ वणंदी हुई त उहा हुननि खे पसंदि हूंदी हुई। त अलाह ताला असांखे बि इहा शइ ॾिए त जेके अलाह रसूल जो जेको जान हुजे, चवणु हुजे, या जेकी शइ अलाह खे पसंदि हुजे, उहा असां प्यारी कयूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए ऐं तौफ़ीक़ ॾिए त उन हिदायत ते हलो। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।